सखर में बरसात तबाही मचाए छड़ी। बरसात सबब अलग अलग वाक़िअनि में मासूम बारड़ो पानी में बुधी फोत, 3 घर रही पट, 6 भाती ज़ख़्मी। फसल तबाह। इन सिलसिले में सखर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि पुराणो सखर, मीराणी पाड़ो, शालीमार, कुरैशी ॻोठ, बंदर रोड, गोलीमार, दादू चौक, वारी तड़, घंटाघर, थुल्हो, आयरन मार्केट समेत कखावा कचा पका घर रही पिया। आयरन मार्केट के इलाइक़े में घरनि में पानी दाख़िल थी वियो, जंहिं सबब घर भाती सख़्त परेशान। जॾहिं त सखर शहर थुल्हे वारे पाड़े में घर जी छित किरी पई। इतलाउ मिलण ते 1122 रेस्क्यू जो अमलो पहुची पीसन औरत ऐं मर्द खे घर मां कढी महफ़ूज़ जाइ ते पहुचायो। अहिड़ी रीति शरफ़ाबाद वारे इलाइक़े में हिक नींगर जे बरसाती पानी में बुॾण जा इतलाउ आहिनि। जॾहिं त सखर जी सब्ज़ी मंडी वारे इलाइक़े में झूपड़ियुनि में रहंदड़ बागड़ी ऐं ॿियनि जूं झूपड़ियूं बरसात जे पाणी जी सटन असंदे केतिरियूं ई झूपड़ियूं किरी पयूं, पर जानी नुक़सान न थियो। गुज़िरियल 2 ॾींहनि खां जारी वक़फ़े वक़फ़े सां बरसात कारोबार समेत घरू वहिंवार खे कापारी धक रसायो आहे। होॾां सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इंतज़ामिया पाणी निकाल करण समेत बलदियाती सहूलियतूं फ़राहम करण जूं दावाऊं करे पई, पर सखर शहर ऐं भरपासे वारा केतिरा ई पाड़ा बरसाती पाणी हेठि अची विया, जॾहिं त पाणी जो निज़ाम बि मफ़लूज थी वियो। गोलीमार समेत केतिरनि ई इलाइक़नि जी बिजली 10 खां 12 किलो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची